बुकेराव शरीफ वेझो ॻोठ दरिया खान मसरक में ॿिनि धुरियुनि में प्लाट जे मामले तां झेड़ो हिकु ॼणो सख़्त ज़ख़्मी। प्रेस क्लब ते महमूद मसरक पारां प्लाट ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त मुंहिंजो प्लाट ज़ाती आहे, जंहिं ते मुंहिंजा सोट कालू अहमद, इब्राहिम साबू मसरक ऐं ॿियनि कब्ज़ो करण जी कोशिश कई। मना करण ते 9 खां वधीक माण्हुनि कुहाड़ी, कोडर ऐं लठियुनि सां हमिलो करे रतोरत करे छॾियो। प्लाट मूंखे कोर्ट सगोरी जे हुकुम ते मिलियो आहे, जंहिं जा लेटर मूं वटि मौजूदु आहिनि। बुकेरा शरीफ पुलिस खे इतलाउ करण बावजूद पुलिस को बि तहरुक न वरितो, जंहिं करे सोटरनि हमिलो करे ॾिनो। बुकेरा शरीफ ऐं वसण वारनि खे गुज़ारिश थो करियां त मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं ज़ख़्मी कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे।